सुप्रीम कोर्ट 8 फरवरी 2024 ते आम चूंडूं यकीनी बणाइण जो हुकुम ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन खे समूरियूं घुर्जूं पूरियूं करे चूंड शेड्यूल जारी करण जी हिदायत। सुप्रीम कोर्ट सदर पारां 8 फरवरी ते चूंडूं कराइण बाबति दस्तावेज़नि ते सही करण खां पोइ 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइण वारो केस उकलाए छॾियो। अदालत फ़ैसिले में चयो आहे त अवाम खे चूंडल नुमाइंदनि खां परे नथो रखी सघिजे। सदर इलेक्शन कमीशन जे ऐलानियल तारीख़ ते बिना कंहिं देर जे चूंडूं करायूं वञनि। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन तोड़े सदर जे आइनी अख़्तियारनि खे मुदाख़लत नाहे कई। कंहिं बि इदारे वटि आइन खे लताड़ण जो अख़्तियार नाहे। माज़ीअ मां सबक़ सिखंदे आइन ते अमल खे यकीनी बणाए वञे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त मीडिया वारनि खे चूंडुनि बाबति शक शुबा बयान न करणु घुर्जनि। उमीद आहे त चूंडूं पुरअमन थींदियूं। सदर चूंडनि जी तारीख़ ॾियण वारो आइनी अमल करण बदिरां असेंबली टोड़े गैर आइनी कमु कयो। सुप्रीम कोर्ट बि सियासी मामले ते पाण मुरादो नोटिस वरितो। अदालत चूंडुनि बाबति फ़ैसिले में चयो आहे त सदर जो बेएतमादी रिथबाद असेंबली टोड़ण वारो अमल गैर आइनी हो। आइनी खे लताड़ण जा न रुगो पाकिस्तानी अवाम ते पर ख़िते ते बि असर पिया आहिनि। सुप्रीम कोर्ट खे पंहिंजे फ़ैसिले खे अमल कराइण जी ख़बर आहे। मायूसी पखेड़ींदड़नि ख़िलाफ़ बि एक्शन थींदो। आम चूंडुनि लाइ 8 फरवरी जी तारीख़ मिलण वॾी कामयाबी आहे। बहितर हो त सुप्रीम कोर्ट खे मुदाख़लत करणी न पवे। हां, पीटीआई समेत समूरनि सियासी धुरनि खे मीसाक़े जमहूरियत जी दावत ॾियां थो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी खे कॾहिं बि लेवल प्लेइंग फील्ड जो मौक़ो नाहे मिलियो। ईंदड़ चूंडुनि में पीपल्स पार्टी बिना लेवल प्लेइंग फील्ड जे कामयाबी माणे सॼे मुल्क में हुकूमत ठाहींदी। नवे ॾींहनि अंदरि चूंड कराइण ते इत्तेफ़ाक़ आहे। आदमशुमारी जी मंज़ूरी बाद इलेक्शन कमीशन खे नई तकबंदी करणी पवंदी आहे। पाकिस्तान जी मईशत 24 नंबर खां 47 नंबर ते पहुचण जी जांच थियणु घुर्जे। नून लीग जे सेनेटर इसाक डार जो सेनेट में ख़िताब। पीटीआई जे अली ज़फ़र चयो आहे त इलेक्शन जी तारीख़ सदर ॾिनी जंहिं ते सभिनी इत्तेफ़ाक़ कयो आहे। अदालत सभिनी ते वाज़े कयो आहे त अहिड़ी का बि ग़लती न कई वञे। सिंध समेत समूरे मुल्क में गैर कानूनी तौर तरसल परडेहन जी ॾेह वापसी जो सिलसिलो जारी। सिंध में गैर कानूनी परडेहन ख़िलाफ़ कार्रवाई सुस्त रफ़्तारीअ जो शिकार। सूबे जे अक्सर ज़िलनि में पुलिस तोड़े इंतज़ामिया गैर कानूनी परडेहन ख़िलाफ़ कार्रवाई शुरू न कई। सूबाई राजधानी कराची में बि कार्रवायूं खानापुरी ताईं महदूद। 3 ॾींहनि दौरान रुगो 200 गैर कानूनी परडेहन खे पुलिस गिरफ़्तार करे कैंप्स ताईं पहुचायो। परडेहन लाइ क़ाइम कैंप्स ख़ाली पियल। केपी जे इलाइक़े देरा इस्माइल खान में बस वेझो धमाके जे नतीजे में 6 शहरी शहीद, 20 ॼणा ज़ख़्मी। पीटीआई चेयरमैन साइफर केस बाबति इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। फ़ैसिलो मुअतल करण जी इस्तदा। दरख़्वास्त में पीटीआई चेयरमैन हाई कोर्ट जे फ़ैसिले खे कलअदम करार ॾियण सां गॾु ज़मानत मंज़ूर करण जी इस्तदा बि कई।
इसराइली फ़ौज जा गज़ा ते ज़मीनी ऐं फ़िज़ाई हमला जारी। शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 9000 खां वधी वियो। अक्सरियत ॿारनि ऐं औरतुनि जी शामिल। इसराइली फ़ौज गज़ा जो मुकमल घेरो करण जी दावा करे छॾी। अमेरिकी कांग्रेस फ़लस्तीनियुनि जी नसलकुशी कंदड़। इसराइल लाइ $14 अरब जो इमदादी बिल मंज़ूर करे वरितो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ज़रिए म्यूनिसिपल ऑफिसर जी भर्ती में मुबैना तौर मेरिट जी लताड़ खिलाफ 16 उम्मीदवारनि सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्तूं दाख़िल कराए छॾियो। म्यूनिसिपल ऑफिसर जा नतीजा कलअदम करार ॾियण जी इस्तदा। वलीद खान, गुलाम मुर्तज़ा, दानियाल, नौमान खान, रेहान अहमद ऐं ॿियनि सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में दरख़्वास्तूं दाख़िल करायूं। चीफ सेक्रेटरी, चेयरमैन नेब, चेयरमैन सिंध पब्लिक सर्विस कमीशन, सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो। सिंध हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस 3 जुडिशियल ऑफिसर्स खे मुअतल करे छॾियो। मुअतल थियल जजिस में नौशरो फिरोज जो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज, नज़ाकत अली कुंडरी जो सिविल जज, ज़ाहिद हुसैन मुगेरी ऐं बावड़ो जो न्याज़ हुसैन मस्तोई शामिल। टिनी जजिस जी मुअतली जो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो। सखर पुलिस शहीद जान मोहम्मद महर जा मुख्य कातिल गिरफ़्तार करण में नाकाम। निगरान हुकूमत ऐं आईजी सिंध पुलिस पारां कयल वाइदा वफ़ा न थिया। 82 ॾींहं गुज़रण बावजूद शहीद जान मोहम्मद महर जा मुख्य कातिल कानून जी पकड़ खां आज़ा। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण कलमधड़ियुनि जो एहतजाज जारी। सखर में प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ क़ाइम कयल एहतजाजी कैंप ऐं बुख हड़ताल खे 1 महीनो मुकमल। वॉइस ऑफ राणीपुर पारां 31 ॾींहं बि एहतजाज जारी रखियो वियो। अलामती बुख हड़ताल करे डीआईजी ऑफिस ताईं रैली बि कढी वई। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त प्रिया कुमारी समेत समूरनि मुख़बिन खे बाज़ियाब कराए वञे। चांहि सुठी तयार छो न कई। हाला में होटल ते कम कंदड़ माज़ूर पोरियत ते ग्राहक जो तशद्दुद। होटल ते कम कंदड़ पोरियत ग्राहक खे चांहि ॾिनी त ग्राहक कावड़जी पियो। जवाबदारनि चांहि सुठी न पचाइण ते पोरियत खे लतुनि ऐं मुकनि सां तशद्दुद जो निशानो बणायो। होटल ते मौजूद माण्हुनि माज़ूर पोरियत खे बचाए वरितो। ऐं इरशाद रांझाणी जे कातिल जी आज़ादी ख़िलाफ़ कंद कोर्ट में शटरबंद हड़ताल। सिंध सभा जे सॾ ते इरशाद रांझाणी जे कातिल जी ॿीहर गिरफ़्तारीअ लाइ शटरबंद हड़ताल कई वई। अॻवाननि जो चवणु आहे त इरशाद रांझाणी जे कातिल रहीम शाह खे ॿीहर गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।